अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था साकरो ते माड़ी खां। ते माड़ी जे ॻोठ محمد خاصخيلي में हिकु हफ़्तो बाहि जो वाक़ियो सबबि 5 پورهيتن محمد خاصخيلي اڪبر خاصخيلي ميرمحمد خاصخيلي ऐं محمد خاصخيلي समेत متاثرن वटि गुज़रيل ॾींहुं ساڪرو ٽائون ڪميٽي जे سابقه چئيرمين پي ساڪرو जे رهنمان اقبال احمد خاصخيلي پهچي باहि जे واقعي जे متاثرن सां اظھار يڪجهتي جو اظھار कयो। इन मौक़े ते متاثرن خاندانن में راشن بستر ٽئنٽ سميت کائڻ پيئڻ जी शयूं तक़सीम कयूं वयूं। इन दौरान साबका चेयरमैन टाउन कमेटी इकबाल अहमद خاصخيلي टीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर ॾुख सुख में आवाम जी ख़िदमत कई आहे। हिन चयो त अॼु बि हिते मौजूदु मुतासिरनि ख़ानदाननि वटि अचणु संदन पंहिंजी मदद पाण ते बग़ैर कंहिं फ़र्क़ु पंहिंजे वस आहिर ख़िदमत कई आहे, जेको असां मथां फ़र्ज़ु थिए थो। हिन वधीक चयो त असां हिन खां पहिरीं बाहि वाक़े ते ॾींहुं बि बर वक़्तु पहुची मुतासिरनि जी मदद कई, सान वधीक मदद जो वाइदो कयो हो, जेको अॼु पूरो करे दिली सुकून हासिल कयो आहे। जॾहिं त इन मौक़े ते साण ग़ुलाम मुस्तफ़ा शोरो ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। आरिफ यूसुफ आरपाणी हे सभु पंहिंजी टीम सां हिते पहुता। पोइ कुझु हंध बिस्तरा हुया या कुझु राशन हुयो या कपिड़ा लटा जेके बि हुया पंहिंजे माइटनि जी हुननि सपोर्ट कई। अॼु बि असीं जेके बि सामान आहे हुन मुंहिंजा हंध बि आहिनि, राशन बि आहे, कपिड़ा लटा आहिनि, उहो बि असीं खणी त पहुता आहियूं। असांजी बिरादर जो हिते वॾो नुक़सानु थियो आहे। इन सिलसिले में असां DC साहब सां बि राब्तो कयो आहे। इनशाअल्लाह सरकार खां बि जेको कुझु थी सघियो असीं हिननि जी सपोर्ट कराईंदासीं ऐं हिननि खे चवंदासीं दिलि न लाहियो। कैमरामैन टीम सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा शोरो, टीएन न्यूज़, साकरो।